अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे भिटशा मां ख़बर ॾींदानो त 9 ऐं 10 क्लास जे इंग्लिश पेपर दौरान इम्तिहानी सेंटरनि ते कापी सरेआम थींदी रही। एसी हाला अब्दुल मजीद ज़हरानी पुलिस जी मदद सां साफ़ियनि खे सेंटर में थींदड़ कापियुनि जे हवाले सां कवरेज करण खां रोकण जी कोशिश कंदो रहियो। एसी हाला अब्दुल मजीद ज़हरानी जी मौजूदगी में बावजूद इंग्लिश जो पेपर सुबुह सां वक़्त खां अॻु में ही आउट थी वियो हो। सेंटर में सरेआम कापी हलंदी रही। स्कूल जा मुख्य दरवाज़ा बंदि करे केतिरे ई बाअसर शागिर्दनि खे कापी कराई वई। कापी जे शिकायत ऐं वक़्त खां अॻु में इंग्लिश पेपर आउट थियण जी इतला बाद कवरेज लाइ पहुतल साफ़ियनि खे एसी हाला अब्दुल मजीद ज़हरानी पुलिस जी मदद सां कवरेज खां रोकंदो रहियो ऐं बदतमीज़ी कंदे साफ़ियनि ते इल्ज़ाम हणण लॻो त तव्हां सेंटर में अंदरि अची कापी कराईंदा आहियो ऐं तव्हां वञी हैदराबाद बोर्ड मां पासो वठी अचो। हिन मौक़े ते साफ़ियनि पारां एसी हाला जे अहिड़े नारवा सलूक ख़िलाफ़ एहतजाज कयो। एसी हाला अब्दुल मजीद ज़हरानी हिन मौक़े ते डीएसपी अल्ताफ़ आराई खे नफ़री समेत घुराए शागिर्दनि ते तशद्दुद करायो। पंहिंजे दहशत फैलाइण जी भी कोशिश कई मगर साफ़ियनि जी रिकॉर्डिंग ते पुलिस तशद्दुद जो सिलसिलो ख़त्म कयो। भिटशा इम्तिहानी सेंटर ते कापी जी शिकायत बाद डीसी मटियारी परवेज़ अहमद बलोच भी भिटशा पहुची सूरतहाल जो जाइज़ो वरितो। डीसी जे मौजूदगी में साफ़ियनि एसी हाला जे रवैये ऐं हिन जी मौजूदगी में सरेआम थींदड़ कापी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई ऐं कापी कराइण में मुलवस इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।